भला शादी शादी लव मैरिज हुई छा? हाँ, शादी मुंहिंजी लव मैरिज जी। माशाल्लाह जबरदस्त। मां घर में नौकर आया जे ॿाहिर निकिरां त बुख़ारी। मांदी थी न मारवी तुंहिंजो अलाह बाहे, मांदी थी न मारवी तुंहिंजो अलाह बाहे, सवन वरनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझि लाहे, अलाह उहो आहे जेको माॻ पहुचाईंदी मारवी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़ में मेहरान स्टूडियो में अवां होस्ट साले बबर अवांखे सलाम पेश करे थो। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं मटियारी शहर जे हिकिड़े पसकिरदाई जे ॻोठ में, ऐं उते उन ॻोठ में जेको असां जंहिं माण्हू जो इंटरव्यू करण आया आहियूं उन माण्हूअ जी तमामु वॾी महिनत आहे ऐं उन पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके सभई सालनि जेके जवानी जा साल ऐं जेके ॿारहें थियण खां पोइ जे जेके माण्हू जी गोल्डन ईयर्स हूंदा आहिनि उहे सभु हुन पंहिंजे जेको समाजी ख़िदमतुनि में सियासी ख़िदमतुनि में वक़्फ़ु कया ऐं न फ़क़ति वक़्फ़ु कया पर उन्हनि जे लाइ विढ़ी बि उन्हनि जे लाइ जिदोजहद बि कई ऐं उन्हनि जे लाइ जॻह जॻह ते वञी करे उन्हनि जे जेका हालत हुई उनखे तब्दील करण जे लाइ हिकिड़ा नवां नवां जतन वर्जाया ऐं ॾुखियनि महिरनि मां गुज़री पंहिंजे जेको अंदर में जेको लिकल ख़िदमतगार वेठल हो उनखे ज़ाहिर कई, पर समाजी खेत्र में तमामु घणनि करंट इशूज़ ते ऐं जेके उन्हनि ॾुखियनि मरहलनि में इशूज़ आया उन्हनि ते बि साबित क़दम बीठी रही। त अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहिनि अचो तव्हांजी उन्हनि सां मुलाक़ात करायूं। अॼोकी जेका महिमान शख़्सियत आहिनि सियासी समाजी एक्टिव पर्सन ऐं अॻूणी काउंसलर मोहतरमा महरन सामला साहिबा अॼु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। अचो तव्हांजी उन्हनि सां मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। अदी मेहर सां ठीकु आहियो? सभु ख़ैरियत आहे? अलाह जी शुक्र आहे, तव्हां ॿुधायो ठीकु ठाक सभु? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां बज़ में मेहरान खे टाइम ॾिनो। अदी मेहरन सां सभ खां पहिरीं नाज़रीन सां पंहिंजो तारीफ़ कराईंदा। हा, अदा मुंहिंजो नालो मेरन सामला आहे, ॻोठ मेमणगी वसीअ सां मुंहिंजो तालुक़ु आहे, मटियारी मझि। मुंहिंजी पैदाइश जेका आहे सा हैदराबाद आहे, ॻोठ मोलिन में। अच्छा, डिस्ट्रिक्ट हैदराबाद में? डिस्ट्रिक्ट हैदराबाद। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ वरी मुंहिंजी शादी जेका मटियारी में थी आहे। अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त। अदी मेहरन साहब, इन खां पहिरीं जो तव्हांजे समाजी ऐं सियासी ज़िंदगीअ ते असां अचूं त उन खां पहिरीं आउं चाहींदुसि त तव्हां पंहिंजो जेका जर्नी आहे एजुकेशन खां पोइ जी उहा असां सां शेयर कयो, या जेको एजुकेशन खां पोइ तव्हां जेको समाजी सेक्टर में या सियासी सेक्टर में को कमु रहियो या जल्दी पोइ मैरिज थी वई? असल में छा कंदा जेको जीअं पाण ॿाहिराड़ीअ में हिकिड़ो रवाजु हूंदो आहे न, बचपन में शादियूं, नंढी उमिरि जी शादी जेको आहे सो अञा सुधो बि आहे, पर हाणे त कानून निकिरी विया आहिनि त 2018 में जेको जेसिताईं 18 सालनि जी नथी छोकिरी छोकिरो थिए तेसिताईं शादी न, पर अॻे ईअं न हो। त जेका मुंहिंजी जेका शादी थी हुई सा मुंहिंजी 13 सालनि जी उमिरि में शादी थी। हा, पोइ 1995 में मुंहिंजी शादी थी। 1996 में मां थी वियसि। साल मजे हिकिड़े मजे पोइ ईअं थियो जे मुंहिंजे CNIC न ते ठहियो, उनजो मसइलो थी वियो वॾो, त हाणे मां ऐं पुटु मुंहिंजे 14 सालनि जो फ़र्क़ु आहे, ईअं थी नथो सघे। पोइ मजबूरनि में पोइ मूंखे पुट जी उमिरि नंढी कराइणी पई। हा, छो त मुंहिंजा त डॉक्यूमेंट जेको मूं प्राइमरी हासिल कई ॻोठ मोलिन मीरबर हैदराबाद मां, टंडो ॼाम मां मूं मिडल 8 क्लास पास कया। पोइ मुंहिंजी शादी मटियारी थी वई, जीअं तव्हांखे ॿुधाऊं त नंढड़ी उमिरि में मुंहिंजी शादी थी, त वरी हिकदमि ॿार थी विया। पोइ हिकिड़ो ॿार, ॿियो ॿार, माना 8 सालनि में 4 ॿार थी विया। ऐं उन में हिकिड़ो मुंहिंजो जेको पुटु हो ॿियो नंबर। शादी लव मैरिज हुई छा? हा, शादी मुंहिंजी लव मैरिज जी। माशाल्लाह ज़बरदस्त। छो ॿाराणो ज़हन हूंदो आहे न जेको उहो सभु, पर इहो बि शुक्र जे चाचे जे पुट खे पसंदि कयो ऐं मुंहिंजे पीउ जो इरादो त मां पंहिंजे भाउ खे ॾियां। पोइ वॾनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं न, तव्हां पंहिंजे भाउ जे पुट खे ॾींदसि, त मुंहिंजो वरी थोरो ॿाराणो ख़्यालु हो त वरी तवजो वियो हलियो। पोइ मूं चयो ठीकु आहे, बाबा जो जे भाउ जो पुटु आहे त मुंहिंजो बि कज़न आहे, शादी कंदी, पोइ मुंहिंजी पसंदि हुई। वाह वाह। अदी मेहरन साहब, यकीनन इहो त तव्हांजी नंढे उमिरि में ई मैरिज थी वई। ही जेका तव्हांजी अमली ज़िंदगी जी शुरूआति जेका सियासी ऐं समाजी खेत्र में, पहिरीं समाजी खेत्र में तव्हांजी शुरूआति थी ज़िंदगीअ जी या पॉलिटिकली थी? न, पहिरीं मुंहिंजी जेका समाजी कमनि में शुरूआति, समाजी कमनि। छो त मुंहिंजी जेका सिस्टर हुई जेबिन सामला हैदराबाद में, मारवी समाज जी तरक़ियाती तंज़ीम आहे उन जी,
ऐं मुंहिंजी जॾहिं मटियारी में हिकिड़ी ॻोठ में शादी थी वई त मूंखे ॿारनि घणनि जे करे मुंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो माज़ूर हो अच्छा जेको 17 साल ज़िंदा हो जी पर उहो न विहंदो न ॻाल्हाईंदो न घुरंदो न छा हिकिड़ी जॻह ते बसि बेड ते या खट ते पियो हूंदो उनजी 17 साल उन खां पोइ मां डिप्रेशन में अची वई हुयसि न कीअं हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जंहिंजो ज़हन कमु कोन कंदो आहे रुॻो चिड़चिड़ा झगड़ो करणु जी जी पोइ मुंहिंजी सिस्टर ॾिठो त हीअ ज़हनी तौर जेका आहे सा डिस्टर्ब इलाही डिस्टर्ब इलाही ऐं पोइ हुन मूंखे एनजीओ में समाजी कमनि में इन्वॉल्व कढण कयो हा बची त तव्हां अचो हिते मीटिंग आहे हिते प्रोग्राम आहे हुन मुंहिंजो तवजो घर तां हटाए ॿाहिरि हटाई अची सां सही त जीअं तव्हां डिप्रेशन मां निकिरी अचो डिप्रेशन मां निकिरी अचे पोइ मां समाजी कमनि में शुरूआत कई 2007 में जेसि ताईं माशाला मुंहिंजा 4 ॿार थी विया माशाल्लाह माशाल्लाह 4 ॿार थी विया 2007 खां मूं पहिरीं हिते मटियारी में जेका एनजीओ हुई उहा हैंड्स हुई हैंड्स हा हैंड्स वारा हुआ हाला में जे जी हींअर जी बि आहे हा ऐं उन्हनि जा मूं सेंटर खोलाया ॻोठ मोल मेमण जी वसीअ में मुंहिंजे ॻोठ मंझि परविश सेंटर तालीमी बालगाह NCHD हिकिड़ो NCHD हलियो बालगान जो उहे पोइ उते मूं पंहिंजे कम जी शुरूआत कई आहिस्ते आहिस्ते पोइ मुख़्तलिफ़ एनजीओ मिलंदे वयूं एनजीओ जीअं आबाद थी वई सही मैडम राफ़िया बंगश जी जी बिल्कुलु उन सां मूं इलाही कमु कयो सही उन जेखां तक़रीबन मूं 2009 खां 18 ताईं कमु कयो सही आबाद एनजीओ में उन में मूं जेको कानून आहे मां वकील त न हुयसि सही पर उहा हुई हिकिड़ी ला ते न इदारो जी कमु कंदो बिल्कुलु औरतुनि जे हा हक़नि ते कमु कंदो न त उन मां मूंखे माण्हू वकील पियो चवंदा त इहो अच्छा वकील आहे सही हालांकि मुंहिंजी तालीम त हुई 8 क्लास सही पर हू ट्रेनिंगूं हासिल करे करे ऐं उते औरतुनि जी जेके सपोर्ट कंदासीं तॾहिं मटियारी में अहिड़ो कोई इदारो न हूंदो हो जेको कमु करे सही ऐं हिन में हैदराबाद में इदारा जाम हूंदा हुआ आक्सेम हूंदी एसपीओ हूंदी हुई शिरकतगाह हूंदी हुई आबाद हूंदी हुई मुख़्तलिफ़ एनजीओ हूंदियूं रोज़न हूंदी हुई सही इन्हनि सां गॾु मूं इलाही कमु कयो पोइ पर सिखियसि मां आबाद मां घणो सही मैडम राफ़िया बंगश उते तव्हांखे माना जेको कानून ऐं ॿियूं शयूं सेखारियूं वयूं कानून ऐं जेको औरतुनि जा जेके हक़ूक़ आहिनि जेको औरत ते तशदुद थिए थो जेके तव्हां छा चवंदा आहियो जेंडर बेस वायलेंस GBV पोइ उहो अॻे त पाण चवंदा हुआसीं भाई हीउ हक़ु आहे मर्द जो शायदि मार कुट औरतुनि खे करणु या माना इहो हिकिड़ो हक़ु आहे अञे पोइ जॾहिं हुन मां सिखियोसीं आहिस्ते आहिस्ते त हीउ त माना हिकिड़ो माना हक़ु न आहे हीउ त कानून आहिनि हिन शइ जा पोइ इन जे करे मूं मैडम राफ़िया खां इलाही कुझु सिखियो आबाद मां हैदराबाद अदीमन साहब जेको तव्हांजो सॼो ही समाजी खेत्र में कमु रहियो मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां उन में तव्हां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा कम्यूनिटी खे ॾिना जेके गणप जोगा हुजनि हा अदा जीअं तव्हांखे ख़बर आहे 2010 जी जेका ॿोॾि आई हुई उन में तमामु पंहिंजा अलाए केतिरा डिस्ट्रिक्ट मुतासिर थिया हुआ ऐं मुंहिंजो पंहिंजो ज़ाती जेको ॻोठु आहे मेमण जी वसीअ जो माना बंदई असांजे ॻोठ में किलोमीटर जो फ़र्क़ु फ़ासिलो आहे अच्छा मुंहिंजो ॻोठु सॼो लद पलाण में हलियो वियो जबल साइड विया हलिया डप मथे हिकिड़ो ओफ हो हिकिड़ो डपु हो त हीउ बंदि टुटंदो वॾो नुक़सानु कंदो पोइ मां उते वञी हैदराबाद रही हुयसि मुंहिंजे सिस्टर जे घर असां ख़ुदि मुतासिर थियासीं घर छॾे वियासीं हलिया पोइ उते मूं वञी पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जा आस पासे माण्हुनि जा नाला रजिस्ट्रेशन कराई हुते रजिस्ट्रेशन कराम त जेको हेतिरा माण्हू असांजा मुतासिर थिया आहिनि ऐं एतिरा माण्हू दरबदर थी विया आहिनि बेघर थी विया आहिनि जेको ॻोठु राॼु ख़ाली करे विया आहिनि पोइ उते ई मूं पंहिंजे कम जी शुरूआत कई त उन्हनि माण्हुनि खे जेको मूं रजिस्ट्रेशन कराई जेके मूं नाला मथे ॾिना उन में माण्हुनि खे राशन वग़ैरह ॾियणु उन्हनि खे जेके चवंदा आहिनि त थांव ठिकर मच्छरदानियूं बाल्टियूं हैंड पंप सिलाई मशीनूं पर माना मुख़्तलिफ़ इलाही क़िस्मनि जा जेके माण्हुनि खे फ़ाइदा रिलीफ जेको हो इलाही क़िस्म जो मूं माण्हुनि खे ॾिनो 2010 खां पोइ सही उन इहो जेको तव्हांजो सॼो समाजी सेक्टर में रहियो उन में यकीनन तव्हां काफ़ी शयूं सिखियूं बि हूंदियूं हीउ जेको तव्हांजो काउंसलर वारो दौरु हुयो इहो भला कीअं स्टार्ट थियो पोइ समाजी खेत्र मां वरी सियासत जी तरफ़ कीअं तव्हांजो अचणु थियो त जेको सियासत में मुंहिंजी सिस्टर आहे अदीज़ेबनिसा मला जंहिंजो तालुक ते वक़्त में फंक्शनल सां हो ऐं माशाला अदीज़ेबनिसा मला सभु सुञाणनि था फंक्शनल में बि हुन ॾाढो बहितरीनु कमु कयो हिकिड़े सुठे उहिदे ते मर्कज़ी उहिदे ते रही चुकी आहे अदीज़ेबनिसा
पोइ उन मूंखे सियासत में आंदो जे वाह मूं वाह चयो त मूंखे उन जो हथु आहे जेको सही डिप्रेशन मां कढण मां किथे सही ॿाहिरि ॿियो माहौल ॾियण मां हाँ त पोइ सियासत में आंदो वियो त मां फंक्शनल जे वॾी भेण तरफ़ां मां जो किरदारु अदा कंदी मां आहे जो किरदारु अदा करे बेशक रही हुई सही त पोइ हिते वरी ॼामूर साहिब वारनि जी महिरबानियूं वाह साईं वाह मोहम्मद अली शाह ॼामोट वारे जी महिरबानी ऐं असांजे ॻोठ जो जेको आहे मामू करीम बख्श मजीदाणो वाह 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 जंहिं मूंखे टिकट ॾियारी पार्टीअ जे तरफ़ां सही फंक्शनल जे तरफ़ां मां वाह काउंसलर थियसि वाह त वाह वाह अहिड़े नमूने सां सियासत में पहुची वियासीं पोइ हाणे रिसेंटली तव्हां कहिड़ी पार्टीअ सां आहियो तव्हां तालुक हींअर जेको मुंहिंजो तालुक आहे सो पीपल्स पार्टीअ सां आहे अच्छा पीपल्स पार्टी बाक़ाइदे सदाईं हुकूमत में रहण वारी हुकूमत पार्टी आहे हींअर मुंहिंजो तालुक अदी मैंने साहब मूं ॾिठो तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में इलेक्शन जे दौरान तव्हां तमामु वॾो वर्क कयो था ऐं दर दर वञी लेडीस खे कढो था ऐं उन जो जेको शहीदनि जो नज़रियो आहे उन ताईं पहुचायो था ऐं काफ़ी दफ़ा मोहतरमा जी वरसी आहे ऐं भुटे साहब जी वरसी आहे ॿिया वॾा इवेंट आहिनि उन हवाले सां भला तव्हां वर्करनि खे को पार्टी जी तरफ़ां को तव्हांजी का सहायता थींदी आहे को तव्हांखे फैसिलिटेशन मिलंदी आहे या न अदा ॾिसो त मां जेतिरे क़दुरु मां पंहिंजी ॻाल्हि करियां हा मां मुतमइन आहियां पीपल्स पार्टीअ मां सही ठीकु आहे छो त असांजी जेके असां त हिकिड़ा नंढड़ा वर्कर आहियूं ज़ालिया आहियूं पीपल्स पार्टीअ जे लाइ कमु करियूं पिया मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं जो जेको असांजो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जो जेको शहीदनि जी पार्टी आहे असांजी असां उन जा वर्कर आहियूं असां उन पार्टीअ लाइ कमु करियूं पिया असां उन पार्टीअ लाइ मुतमइन आहियूं पर ॾिसो जॾहिं असांजो को ॿियो को जेको वोटर अचे थो जंहिं जी लाइ जी असां घर घर वोट वठण वञूं था वर्क करण वञूं था उन्हनि खे ॿाहिरि औरतुनि खे असां कढी अचूं था पोइ जॾहिं उन्हनि जी का अहिड़ो को मसइलो अचे थो त असां जॾहिं महिल पार्टी वग़ैरह खे चऊं था त असां ॾिसूं था त उहे सिर्फ़ु मथे लेवल ताईं वसीला महदूद आहिनि ठीकु सही आहे हेठि जेको आम वर्कर आहे ओसि ताईं उहे वसीला नथा पहुची सघनि उनखे वर्कर खे मोट नथी मिले उहा असांखे मोट वर्कर खे उहा मोट नथी मिले त सही उनखे छा चयो वञे पाण जेको हिकिड़े तरीक़े सां त पार्टीअ जो बि ॾोह न आहे असां पार्टीअ खे ॾोह नथा ॾेई सघूं सही छो त वसीला त आहिनि मतलब हिते हेठि सतह ते जेके पार्टी प्रेसिडेंट आहिनि या जेके एमएनए एमपीएस आहिनि या उन्हनि जा जेके तर्जुमान आहिनि तर्जुमान उन्हनि खे सोचणु घुर्जे त ही जेको वर्कर आहे उहो अॻे मज़दूर तबिके सां तालुक रखे थो घटि में घटि उनखे फैसिलिटेशन त ॾिनी वञे ऐं जेको उहो वोट कढे थो त उनजो त घटि में घटि कमु कयो वञे न मुंहिंजे ख़्याल में इहा सही आहे हाणे ॾिसो त असां वटि हींअर मटियारी डिस्ट्रिक्ट में जीअं साईं पीर अमीर हाशमी साहिब जी जी डिस्ट्रिक्ट जा सदर थिया आहिनि ऐं असांजा जेको साईं फ़खर जमा एमपीए मखदूम साहब एमपीए थिया आहिनि ठीकु आहे उहे असांजे तक जा आहिनि ऐं असां उन्हनि खे ई वोट करायो आहे न बिल्कुलु डिस्ट्रिक्ट जे जेको सदर आहे पीर अमीर उनजे चवण ते हाफिज़ शगुफ्ता जे चवण ते असां जेको वोट करायो आहे जेको मखदूम साहिब खे हिकिड़ो वोट साईं जमील जमा खे बि करायो आहे ऐं मैंने हिकिड़ो वोट जेको करायो सो साईं फ़खर जमा खे करायो त मुंहिंजे ख़्याल में असांजे उन्हनि जेके एमपी एमएल आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त ही जेके असां नंढा नंढा वर्कर आहिनि जेके असां लाइ कमु कनि पिया असांखे पोलिंगूं कटराइनि था असांजी हेतिरी कैंपेन हलाइनि था इलेक्शन जे दौरान त उनजी पर घोर लहनि असांजी या उन वर्कर जी पर घोर ज़रूरु लहनि सही यकीनन अदी तव्हां बिल्कुलु सुठी ॻाल्हि कई हर पार्टीअ में इहे वाक़ई नज़रियाती मसइला आहिनि ऐं वर्कर ताईं जेको हुनजी लीडरशिप जी अप्रोच कान्हे का ऐं गैप आहे ऐं हर पार्टी खे खपे त उनखे गैप खे ख़तमु करे फिल करे अदी मैन साहब ज़िंदगी जेको ख़ूबसूरत यादगार सफ़र जेको तव्हांखे न विसरियो हुजे कॾहिं मुंहिंजे जेको ज़िंदगी जो यादगार जेको सफ़र आहे सो 2016 ऐं मुंहिंजी केस स्टडी ठाही वई मैडम राशा बंगश आबाद में जेको मूं औरतुनि जे हक़ूक़नि ते कमु कयो उन्हनि जी मूं जेका औरतुनि जी सपोर्ट कई उन ते जॾहिं उहा मुंहिंजी केस स्टडी कमिश्नर जेको हो हुनजो ऑस्ट्रेलिया जो उन ॾिठी त उन मूंखे इस्लामाबाद घुराए ऐं मूंखे उते एवॉर्ड ॾिनो त उते मुंहिंजी नंढड़ी हुजे आख़िरी मुंहिंजी महिरमा मूंसां गॾु 1.5 साल जी मां उन खां सवाइ वञी कोन पई सघां इस्लामाबाद त मैडम चयो त ठीकु आहे उहा नंढड़ी तूं खणी हल वरी नंढड़ीअ खे संभाले केरु उते त चई त पहिरीं मैडम राशा जो लफ़्ज़ पंहिंजो घर वारो आहे तुंहिंजो नदीम मुड़ुसु उनखे वठी वञ पहिरीं हक़ उन जो आहे छाजे करे जे हीअ आज़ादी तोखे उन ॾिनी
हुन तोखे इजाज़त ॾिनी तॾहिं तव्हां समाजी कमनि में अॻुवाणी कई, तॾहिं तव्हां ॿियनि जी सपोर्ट कई। त जहाज़ में पहिरीं चढ़ण जो हक़ तुंहिंजे मुड़ुस जो आहे, ऐं उते इस्लामाबाद घुमण जो पहिरीं वक़्तु तुंहिंजे मुड़ुस जो, बाद में तुंहिंजो हक़ आहे। उहो जेको मुंहिंजो ज़िंदगीअ जो हिकिड़ो यादगार सफ़र रहियो, ॾाढी मूंखे ख़ुशी थी तॾहिं। अजमेर सां औरतुनि जे हुकूक जे लाइ तव्हां यकीन वॾा कम कया। हिन वक़्तु तव्हां कहिड़े इदारे सां रिलेटिव आहियो जेको औरतुनि जे हक़नि जे लाइ या तहफ़ुज़ जे लाइ कमु करे रहियो आहे? हींअर मुंहिंजो जेको तालिक़ आहे विमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट मटियारीअ मां, जी, सेफ हाउस, सही उते सेफ हाउस में मां इंचार्ज आहियां। सही ऐं उते हिकिड़ो कंप्लेन सेल खुलियल आहे दादा, सही जंहिंमें औरतूं कंप्लेन खणी ईंदियूं आहिनि। पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त ॿई पार्टियूं घुराए आम्हूं साम्हूं विहारे उन्हनि जो मसइलो उते हल करियूं। वाह वाह ठीकु आहे, जे नथो असां खां मसइलो हल थिए त असां पुलिस ॾांहुं रेफर कंदा आहियूं। पुलिस खां नथो मसइलो हल थिए, कुझु केस अहिड़ा जेके ॻरा हूंदा आहिनि, त पोइ असां हुनखे कोर्ट में रेफर कंदा आहियूं। सही त असां कोशिशि कंदा आहियूं त जेको असां एडवोकेट ॾियूं था या वकील हुनखे ॾियूं था, सो असां हुनखे फ्री फ्री लीगल ऑफ कॉस्ट सपोर्ट, ॾियूं। हा, सही हिनजी जेका असां फ्री कोशिशि कयूं था। उहा ग़रीब आहे हिकु औरत जेका पंहिंजो वकील नथी करे सघे, त असां हुननि जी उहा सपोर्ट करे सघूं। अच्छा, सेफ हाउस वुमेन डेवलपमेंट सेंटर आहे हिकिड़ो, जी जी, उन खे केरु ऑन करे थो ऐं उहो ॿिया कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ प्रोवाइड करे थो वुमेन्स खे? उन में जेको असांजो सेफ हाउस जेके कुझु ज़िलनि में खुलियल आहिनि, इहो सम्झो त हिकिड़ो दारुल अमान जो ॿियो पार्ट आहे, नंढिड़ो घर आहे। दारुल अमान आहे जिते घणे वक़्त लाइ औरत रही सघे थी, जिते पंहिंजो केस खटे बि सघे थी जेसिताईं हुनजो केस हले थो। ठीकु आहे, सही सेफ हाउस कुझु टाइम जे लाइ 3 खां 4 3 ॾींहं, अब हाणे ही औरत अचानक असांखे मिली वई कदा, सही ठीकु आहे, इनखे असां काॾे करियूं, सही विच में आचर अची वियो, कोर्ट बंदि लॻी पई आहे, असां हुनखे स्टे पंहिंजे सेफ हाउस में रखी सघूं था, अच्छा स्टे करे सघूं था सही जेसिताईं उहा आचर गुज़रे या विच में ईद अची वई, ईद गुज़रे का छुटी सही गुज़रे, पोइ असां हुनखे कोर्ट ते पेश करे पोइ जेका कोर्ट फ़ैसिलो कंदी उहा उनजी मर्ज़ी। अच्छा, उहा जीअं फॉर एग्ज़ाम्पल असांखे नंढड़ा ॿार मिलनि था, छोकिरियूं न्याणियूं मिली थियूं जी वञनि, जी जी, या के काफ़ी औरतूं मिली थियूं वञनि, त उहे बि असां जेकॾहिं जेसिताईं को अल्टरनेट मिले त सेफ हाउस में जमा कराए सघजनि थियूं। बिल्कुलु, पर अच्छा उनजो तरीक़ेकार आहे त पहिरीं पुलिस खे इतला कजे। सही, ठीकु आहे, पुलिस असांखे ॾे, पुलिस ट्रस्टेड जे थ्रू असांखे मिले, सही या को अहिड़ो एनजीओ जो माण्हू आहे, इदारो आहे, हा जेको इदारो असांखे, रजिस्टर्ड इदारो हा, रजिस्टर इदारो सही जेको असांखे रेफर करे पियो। सही ठीकु आहे, सुभाणे जेको आहे सो उनखे असां कोर्ट में या किथे घुरायूं था, हा त हू असांजी पोइवारी बि करे न, असां सां गॾु हले बि न, इन जे अच्छा, करे उनजो जेको खाधो पीतो रिहाइश सभु कुझु सेफ हाउस कंदी? उहो सेफ हाउस भरींदो। सही सही आहे, हाणे उते सेफ हाउस में एतिरा केस त नथा अचनि रहण वारा, घटि था अचनि। हाणे कंप्लेन सेल आहे, उन कंप्लेन सेल में जेको मूंखे 5 साल मूं मैडम सां गॾु वॉलंटियर कमु करे रखी, अच्छा, वॉलंटियर कमु करे वॉलंटियर कमु करे रही आहियां। ऐं हमेशह मूं त कयो ई वॉलंटियर कमु आहे, अलाह जो सही, शुक्र आहे, छो त समाजी वर्कर, इहा त वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजो वॾो हूअं ई कंट्रीब्यूशन हा, तमामु मुआशरे में घणो आहे, ऐं 5 सालनि खां वठी तव्हांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे। महिरन सामला खे ज़िंदगीअ में कोड़ो दुख मिलियो हुजे, जेको हूअं त महिरन सामला ॾाढी हसमुख ऐं हर वक़्तु खिलंदड़ जेका असांजी अदी आहे, ऐं कॾहिं बि हुनखे असां मायूस न ॾिठो आहे, पर यकीनन ॾुख इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहिनि। हिसो सही ॻाल्हि। को अहिड़ो दुख जेको अणविसरंदड़ हुजे, कंहिं माण्हूअ जे तरफ़ां मिलियो हुजे? ॾिसो था, ॾुख त पंहिंजा जेके ॾींदा आहिनि, हा हा, उहे त कमाल जा हूंदा उहे त कमाल जा हूंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त उहो छा चयो, शाइरी न कई आहे न त हमें तो अपनों ले लूटा गैरों में गैरों में कहाँ कहाँ दम, दम था। मेरी सही किश्ती सही थी डूबी वहां जो पानी कम, पर उन्हनि खे माण्हू इग्नोर करे। मुंहिंजी आदत आहे, मां दरगुज़र कंदी आहियां, सही उन्हनि खे पंहिंजे ज़हन ते न वठंदी आहियां, छो त ज़हन ते वठंदसि त आउं अॻियां न निकिरी सघंदी हुयसि। बिल्कुलु मां जंहिं मंज़िल ते ॾिसां पई उते न पहुची सघंदी हुयसि, मां सही उते जहिड़नि में मुब्तला थी, उहा ई मुंहिंजी सोच रहिजी वेंदी। ॾुख सुख ज़िंदगीअ जो हिसो आहे न। ज़िंदगीअ में जेको हिकिड़े माउ खे जे माज़ूर पुटु मिले, जंहिंजी 17 साल ताईं उमिरि हुजे, हू हिकिड़ी जॻह ते वेठो हुजे, त मुंहिंजे ख़्याल में उन ॾुख खां वधीक दुनिया जी को बि ॾुख। अभी मैंने से मूंखे ॾिसी यादि अचे थो त तव्हां किथे शाइरी बि कंदा आहियो? शाइरी हूअं न, बाक़ी जॾहिं मां कमु शुरू कयो त माण्हू मूंखे चवंदा, के चवंदा कामरेड छॾींदा, के चवंदा बाग़ी छॾींदा, मुख़्तलिफ़
माण्हू नाला ॾींदा। पोइ मूं ई मुंहिंजी मां हिकिड़ी शाइरी सिखी त जेका औरत बग़ावत करे थी, बाग़ी थिए थी, उहा छाला बाग़ी थिए थी, उनजो छा वजह आहे। पोइ उन में मिसरान में उन गाननि में जेको सो मां उनखे बयानु कयो। हा, उनखे बयानु कयो। मां छो त विढ़ी आहियां पर तोसां विढ़ी आहियां, मां छो त विढ़ी आहियां पर तोसां विढ़ी आहियां। ॾिसो केरु थो साथ ॾिए, ॾिसो केरु थो साथ ॾिए, ॾिसो केरु थो साथ ॾिए हिन हेॾीअ दुनिया मां। मां छो त विढ़ी आहियां पर तोसां विढ़ी आहियां। मां घर में नौकर आहियां, जे ॿाहिरि निकिरां त बि खुआरी। मां घर में नौकर आहियां, जे ॿाहिरि निकिरां त बि खुआरी। मां तॾहिं त बाग़ी आहियां, मां तॾहिं त बाग़ी आहियां हिन हेॾीअ दुनिया में। मां छो त विढ़ी आहियां पर तोसां विढ़ी आहियां। मुंहिंजो भाउ त कॉलेज वियो आहे पर मूंखे कोट मिलियो आहे। मुंहिंजो भाउ त कॉलेज वियो आहे पर मूंखे कोट मिलियो आहे। मां तॾहिं त बाग़ी आहियां, मां तॾहिं त बाग़ी आहियां हिन हेॾीअ दुनिया में। मां छो त विढ़ी आहियां पर तोसां विढ़ी आहियां। मूंखे क़ैद कयो वियो आहे, मुंहिंजे जज़्बनि खे मारियो वियो। मूंखे क़ैद कयो वियो आहे, मुंहिंजे जज़्बनि खे मारियो वियो। मां तॾहिं त बाग़ी आहियां, मां तॾहिं त बाग़ी आहियां हिन हेॾीअ दुनिया में। हदी महरन सां तमामु बहितरीनु तव्हांजो जेको इहो नज़म ठहियलु हो ऐं इहो औरत जो हिकिड़ी अंदरि जो आवाज़ु आहे। हज़ारे अहिड़ियुनि औरतुनि जे लाइ, लखे उन्हनि औरतुनि जे लाइ जेके ज़ुल्मनि जो शिकार आहिनि, नाइंसाफ़ियुनि जो शिकार आहिनि, कई मसइलनि जो शिकार आहिनि, उन्हनि सभिनी औरतुनि जे लाइ महरन सां मल्हाह जो पैगाम छा आहे? मुंहिंजो इहो मैसेज आहे उन्हनि नियाणियुनि खे जेके मोबाइल ग़लति यूज़ थियूं कनि। मोबाइल हिकिड़ी ज़रूरत वारी तमामु बहितरीनु शइ आहे जंहिंमें असां पढ़ी बि सघूं था, लिखी बि सघूं था, हर जॻह ते पहुची सघूं था। पर जंहिं इदारे में हींअर मां ख़ासि करे वेठी आहियां, जेको मां कमु करे रही आहियां, उते घणे मां घणो जेके घर फिटनि पिया न, उनजो रीज़न जेको आहे त मोबाइल आहे। मोबाइल जो ग़लति यूज़ करणु। हिकिड़ो त तव्हां पंहिंजे माइटनि खे सम्झो, माइट कॾहिं औलाद जो दुश्मन न हूंदो आहे। उहो जेको फ़ैसिलो कंदो आहे औलाद जे बहितरीअ लाइ कंदो आहे। औलाद सम्झंदो आहे त माइट मुंहिंजो दुश्मन आहे जेको मुंहिंजे हिते ज़बरदस्ती शादी कराए रहियो आहे। बाबा तव्हां सोचो, जिन तव्हांखे नुपाए सांढे सूर पिटे एॾो कयो आहे, अॼु उहे तव्हांजा दुश्मन कीअं थींदा? जेको कल्ह तव्हांखे छोकिरो मिलियो आहे, जंहिंजे चवण ते लॻी तव्हां कोर्ट ते था वञो, बयानु था ॾियो त मूंखे हिन मां हिन पीउ मां मूंखे जान जो ख़तरो आहे, छा चइजे? उन नियाणियुनि खे मूं वटि लफ़्ज़ कोन्हे मां चवां। जॾहिं उहे छोकिरियूं ईंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि असांखे पंहिंजे माउ पीउ मां ख़तरो आहे। माउ पीउ मां कॾहिं जान जो ख़तरो न मिलंदो आहे। माउ पीउ तव्हांजो सायो आहिनि, जेसिताईं तव्हां सां गॾु आहिनि तव्हांखे दुनिया जी का बि गमी, कोई कोताही, को गरम हवा तव्हांखे छुई नथी सघे। अॼु तव्हां कोर्ट ते वञी माउ पीउ जे ख़िलाफ़ बयानु था ॾियो, न, इहो ग़लति आहे। माउ पीउ तव्हांजो सहारो आहिनि। माउ पीउ खे पाण सां उनखे ॿुधायो, पंहिंजा दिलि जा ख़्याल ॿुधायो, उहे तव्हांखे ॿुधाईंदा बाबा हीउ माण्हू तव्हां लाइ सही आहे, हीउ माण्हू तव्हां लाइ ग़लति आहे। तव्हां इंतज़ारु करियो, तकड़बाज़ी न करियो। महरन सां तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं बज़्म महिराण खे तव्हां टाइम ॾिनो ऐं तव्हांजो आउं शुक्रगुज़ार आहियां। ऐं अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे ऐं तव्हां ईअं अञा तरक़ी कंदा रहो ऐं औरतुनि जी ख़िदमत कंदा रहो ऐं सिंध
जे औरतुनि जे लाइ कमु कंदा रहो। नाज़रीन, अॼोकी जेका असांजी मुलाक़ात हुई मोहतरमा महरन सां मल्ला साहिबा सां, उहा पुॼाणी ते पहुचे थी। इंशाअल्लाह ताला वरी ॿी शख़्सियत सां हिकिड़े नए मौज़ूअ सां अवां साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।